खिप्रो जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में 78 योम आज़ादी मुआरका हक़ जो ॾींहुं वॾे एहतराम ऐं क़ौमी जोश व जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई, जंहिं बाद नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम पेश कई वई ऐं प्रोग्राम जो बाज़ाब्ता आगाज़ थियो। तक़रीब में कॉलेज जे मोअज़्ज़िज़ उस्तादन ऐं शागिर्दियाननि वॾे तइदाद में शिरकत कई। शिरकत कंदड़नि में प्रिंसिपल प्रोफेसर साजिद हुसैन बोज़दार, प्रोफेसर रशीद अहमद, प्रोफेसर खुदा बख्श, प्रोफेसर सदाम हुसैन, प्रोफेसर मेमूना सदफ, प्रोफेसर फातिमा ऐं प्रोफेसर समरीन शामिल हुआ। शागिर्दियाननि क़ौमी गीत तक़रीरूं पेश करे वतन सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो। प्रोग्राम जे आख़िर में पाक अफ़वाज ऐं पाकिस्तान जी सलामती, तरक्की ऐं खुशहाली लाइ दुआ कई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।